हा जमादार ॿियाल वाल आसे पासे में को वारदात थियो न अञा न थियो कॾहिं थींदो यार ईद मथां आहे वेल कयो थी तूं बि यार कंहिं ॾे फ़ोन हण को चई न बाबा कमु स्टार्ट कयो न हाणे ईद मथां आहे हूअं ई बि ख़र्ची वर्ची न आहे ॾिसे थो कपिड़ा वपड़ा भई वठणा आहिनि ॿारनि बचनि वारा आहियूं शादीशुदा माण्हू आहियूं यार हा हा फ़ोन खड़काए ठीकु आहे बसि मूंखे बसि अधु कलाक में ईअं सम्झ 1 to 5 हिकिड़ी हेॾे होॾे थिए सम्झे न ऐं बसि ईअं दोस्त हिकिड़ो ईअं पहुचे हिते सफ़ा ईअं रंभाट करे सम्झे न जीअं हिते ईअं फथड़े सफ़ा बसि 20-25 हज़ार त निकिरी वेंदा न फ़िलहालु ईदड़ी थी वेंदी बाबा थी वेंदी तूं जोड़े छा चयो अधु ठीकु आहे बसि फ़ोन बंदि कर कमु स्टार्ट कर पंहिंजो सही आहे न हा ठीकु आहे बसि सही आहे असांखे पंहिंजो पेट में सूर वरी जमादारनि खे पंहिंजो पेट में सूर साईं असांखे बि ख़र्चड़ी कराइजो वांदा आहियूं असां तव्हांखे ख़र्चड़ी करायूं ओ साहब कानून सुतो पियो आहे त वेला भाड़े अरे छा थियो छोरा कंहिंजो कजो थियो कजो न थियो साईं मां न मोटरसाइकिल वरितो आहे उहो मुंहिंजो चोरी थी वियो साहब चोरी थी वियो सही ॿुधाए कॾहिं थियो मुंहिंजो मोटरसाइकिल चोरी थी वियो तूं ख़ुशि आहीं मां ख़ुशि न आहियां कॾहिं थियो इहो ॿुधायो साहब पहिरीं ॻाल्हि त थाणे में तव्हांजो सहूलियत न आहे कुर्सी न आहे जो मां किथे विया हेठि थो विहारे मूंखे साईं कुर्सियूं सभु डेकोरेशन लाइ मोकिलियूं ॿुधायो तव्हां पंहिंजो पेन कार्ड बि साईं मुंहिंजो एफआर कटियो हा साईं एफआर कटियूं था पेन नथा तव्हां वटि पेन एमरजेंसी हुई न पेननि जे लाइ हेॾे होॾे थी वई तव्हां बि न ॿुधायव वॾी ॻाल्हि आहे साईं एॾो सारो पघार अथव कानून वटि पेन कोन्हे साईं कानून वटि पेन आहे पर हाणे पई हूंदी न ऑफिस मंदर वरी एमरजेंसी हे वठो साईं पेन अड़े मुंहिंजो मोटरसाइकिल हुयो मां नओं वरितो मोटरसाइकिल रंग जो कहिड़ो हुयो रंग जो ॻाढ़ो हुयो घणा मंडल हुयो अरिड़हं छो यार मुंहिंजे जे हिन पनित्र को कावश लिखियल आहे साईं हिकु बार आहे साईं हुन में बार कटियो न सही सॉरी यार मां ध्यानु न की बसि पाकिस्तान सिंध जा पुलिस वारा इहे मसलो इहो आहे जो हाणे ॿुधाए मूंखे बाबा हाणे ॿुधाए नई ताज़ी साईं तव्हां खां फुर कीअं थी मतिलबु जीअं फुर थींदी आहे हिकिड़ा चोर ईंदा आहिनि मतिलबु दाबे में सम्झे न ॿिया चोर ईंदा आहिनि मिड़ी थोरो दामान करे थोरो घणो पोइ गाॾी वठंदा आहिनि तव्हां ॿुधायो त हाणे कीअं तव्हांखे फुर थी थोरो रिएक्शन ॿुधायो आहे साईं वाह अचो पियो साईं थोरो जंगल हुयो साईं ईअं अचो पियो हा मां पंहिंजे मथे सां अचां पियो ख़ैरात जो ख़ुशी बि हुयो ॿुधी अथई ख़ैरात जो ख़ुशी हुयो ईअं जो नवीं ते हा नवीं ते त मां सम्झो त साईं जवान पुॼी विया मुंहिंजो मोटरसाइकिल वियो न हा साईं ॾाढी ख़ुशी ॻाल्हि आहे मुंहिंजो मोटरसाइकिल चोरी जो ख़ुशी तव्हां था कयो साईं न मां बाक़ी लॻे थो त तव्हां ॿधल आहियो चोरनि सां बसि कानून कीअं थो चई अरे छोरा न बसि साईं मज़ाक था कयो साईं मज़ाक बि नथा सम्झा न बाबा थींदो आहे न असां कानून हाणे माण्हू हिते छा सम्झंदासीं जेको न ईअं एफआर कटियो साईं ख़ुदा जो टोई अथव साईं एफआर में तव्हांजो नालो छा लिखो साईं ॾितो खमीसे जो पुटु ॾितो खमीसे जो पुटु अच्छा त हाणे थोरो अॻिते ॿुधायो त तव्हां कंहिं पंहिंजे सोट मासात खे फ़ोन करे ईअं चयो त असां अच्छा तो घर में कंहिंखे बि न ॿुधाई पंहिंजे सोट मासात खे पुफी नानी खे या चाची खे तव्हां इहो ॿुधाइजो जॾहिं चोर तव्हां ॾे आया तो कहिड़ी शिकिल में आया काटन जा कपिड़ा पातल आहिनि या ईअं हल्का फुल्का हिकिड़े खे कारा कपिड़ा हिकिड़े खे अचासी ढाबे वारा हुया मुंहिंजे ख्याल में खानदानी हुया सही खानदानी चोर आया हा सही नच बिच हुया सफ़ा सही नच बिच सही जीअं आया त बसि मोचड़ में जीअं हीअं बसि शुरू सही तव्हां छो था हणो सही मूंखे हुन ते एतिरो न हुयो तव्हां घणो था हणो सही छा आहे जज़्बो इनखे चइबो आहे जज़्बो असां जज़्बो माते ॾेखारियो था उन्हनि ते न
कानून के जज्बो जॾहिं ईंदो आहे न जज्बो बि ट्यूशन में शुरू थींदा आहियूं सफ़ाईअ कहिड़ो तरीक़ो आहे साईं ख़ुदा जो डर अथव साईं मुंहिंजो एफ कटियो अथई साईं छा चऊं असां हाणे हथ खारस कनि था असांजी त असां कुझु बि कोन करे सघंदव साईं तव्हां कुझु बि कोन करे सघंदव साईं तव्हां ग़रीबनि जे लाइ शींहं हिन आहियो ॻाल्हि खे छॾ हाणे हा इहो ॾियाल वाल हा इनखे बुट ई बदिलजाईं बसि डायरेक्ट कीअं आया चोर जो ईंदा आहिनि त साम्हूं चेरो करे ॾींदा आहिनि त न हूंदो आहे न के दाबे वारा चोर हूंदा आहिनि दलेर चोर हूंदा आहिनि उनखे ऐनक विनक पातल हूंदी आहे सभई दाबे में ईंदा न आहिनि साईं बुट पातल हुयो साईं कहिड़े की मास्क हुयो मस्क हा माना न्यू माना उहो चोर हुयो न न्यू चोर हुयो मतिलबु इहो नओं स्टाइल चोर जो मास्क पाए चोरी पोइ करे तव्हां शाबस आहे न चोर खे ऐं ॿियो साईं इहो थोरो भूरा हुया त थोरा कारा हुया अच्छा बंदूक में छा हुयो पिस्टल हुयो न या इहो क्लेशन हुयनि बंदूक में छा हुयो बंदूक में छा सही हिकिड़े खे क्लेशन हुयो हिकिड़े खे पिस्टल हुयो सही अच्छा उन में गोलियूं घणी विधल हुयूं साहब मां भला ॾिठो हुजे हुन में गोलियूं घणा आहिनि अबाड़े थी सघे थो तव्हां ॾिठो हूंदो पर इहो ॿुधायो तव्हां मूंखे त जॾहिं तव्हां हुनखे ॾिठो आहे हुननि जा छपर ॾाढी या लोकेशन कीअं हुई सही ख़ुदा जो कदो हुननि खे बुट पियो मां न सुञातो न जे सुञाणा त मां हुननि खे तव्हांखे न चवां त फलाणा हुआ अच्छा नालो तव्हांखे ॿुधायूं त असां फलाणा आहियूं भला अबाड़े कहिड़ो असां रिश्तेदारी कयो पंहिंजो असांखे नालो ॿुधायो तव्हां इहो ॿुधायूं तव्हांजी को पुराणी दुश्मनी आहे असां उनजो तव्हांखे बदिलो वठूं था तव्हां गाॾी न मूंखे ते अचण ते चयो नवीं ते मोटरसाइकिल चाबी ॾे ते मां चाबी खणी ॾिनोमांसि बसि ही ख़तरनाक चोर आहे साहिबु हिननि खे मोटाइणु ॾाढो ॾुखियो आहे पर असां पंहिंजी पूरी कोशिशि कंदा कोशिशि कयोसीं मुंहिंजो हिकिड़ो मोटरसाइकिल आहे ख़ुदा जो कसम 1000 जो तेल विधल हुयो 1000 जो 1000 जो तेल बि विधो मथां पेट्रोल पंप ते विझराइण वियो तेल बि महांगो आहे मथां उहो चोर तव्हांखे सीआईडी थी आहे उतां खां वठी ख़ुदा जी का मार पेन मूं ग़रीब खे पुरियो अथनि तव्हांजे आसे पासे में को चौकी त न हुई न काथे बि कोन हुयो हिकिड़े मींहं जो वाड़ो हुयो त टपियो त हा न हा इहे आहिनि बसि इहे आहिनि ॾियाल वाल पाणे इहो थोरो माल पाणी ॾे त वञी असां ॻोल्हा कयूं मोटरसाइकिल बि मुंहिंजो चोरी थियो पहाड़ वाली बि तोखे ॾियासीं मूंखे मोटराए ॾे पोला हुकुमात तुंहिंजो सही ख़र्च आहिनि न हाणे मोबाइल आणींदासीं तो 8-9 पुलिस वारा वठी ईंदासीं हुन में सिपाही विहारींदासीं एस ओ जो साहब आॾो वेहंदो ऐं ईअं जो निकिरंदासीं बसि ईअं जो निकिरंदासीं इहो हलाए करे हारून टियूं न्यूं 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 ईअं निकिरंदासीं सफ़ाई सम्झ न ईअं फ्री श्री चोरनि खे ईअं सफ़ाई छिके कढी सम्झनि सफ़ाई सही तव्हांखे एॾो सारो पघार थो मिले हुकूमत तेल जा पैसा ॾे थो मां छो ॾियांव साईं हुकूमत असांखे तेल जा पैसा न आहे ॾींदी असां पंहिंजे घरों ख़र्चु कंदा आहियूं तव्हां असांखे ख़र्चु ॾींदा आहियो हुकूमत कहिड़े मोटरसाइकिल बि मुंहिंजो चोरी बि मुंहिंजो तेल जा पैसा बि तोखे मां ॾियां 1000 रुपया हुन में बि तेल विझराई न गाॾी में चोर अटकाए वई पोइ मोटरसाइकिल मूंखे वठाए ॾियो इहो तेल तव्हांखे ॾींदासीं मां न विझराईंदुसि तेल जो मसइलो न आहे बसि तव्हां ईअं कयो 20000 ॾियो बसि 20000 टोटल गाॾी 3000 जो तव्हांखे 20000 ॾियां हल भला बाबा 15000 ॾे तूं 15000 ग़रीब आहियां छा यार पेर में चंपल बि छिगल पातल कपिड़ा बि छिगल पातल चंपल बि कोन 15000 जी ॻाल्हि तय कयोसीं ज़ुल्म आहे हाणे ईअं करे रे चंपल मुंहिंजी जेकी आहे वापार कयूं था यार कहिड़ो ज़ुल्म आहे मोटरसाइकिल चोरी थियो यार चंपल ज़बरदस्ती सम्झे नी ये तारी मूंखे ॾाढो ॻोल्हियोमांसि यार न पी ल पियो भाई मैं ये चंपल बि तव्हांखे आया मूंखे मोटरसाइकिल वठाए ॾियो चंपल बि तव्हांखे आया ॿई मूंखे आया यार इहे वेचण लाइ पोइ कमी था सम्झे हेॾे कयो इहे वेचण लाइ कमी था उन्हनि खे मां ॿाहिरि निकिरंदुमि न कॾहिं बि पोइ पाए ईंदुमि मोटरसाइकिल न वियो हे कमी त ॾियांव अब बि हाणे मां पंहिंजे मुंशी खां पुछा कयां हिन खां जमादार खां त छा थो चवे ऐं ॾियाल वाले किथे चोर बोर त न अथई कहिड़ी साइड विया बाबा कहिड़ी साइड विया कोटू मोटू चौक बसि एतिरो ॿुधायूं न त असां काॾे वेंदासीं एतिरो ॿुधाए न त मां घर न वञा बसि इहे आहिनि साहिबु इहे आहिनि कहिड़ा उहो ई ॻाल्हाए हलो ॻाल्हि वाल कमु थी वियो न हा थियो मिलियो न बाबा ॿियो कमु थी वियो कहिड़ो अच्छा हा पोइ हिननि खे चओ खपाईंदसि कॾहिं छा मोटरसाइकिल मुंहिंजे खपाईंदो अरे बाबा असां बकरी जी ॻाल्हि था कयूं उज़ाए मथां कॾहिं इन्हनि खे चवां थोरो
हाँ पुॼाए वञनि यार, खीसे में रुपयो बि न आहे। ठीकु आहे, बसि असांजे भाउ जो हिकिड़ो मोटरसाइकिल गुम थियो आहे। कहिड़ो हुयो सीटी जो चेनो 2018 मॉडल सीटी, रंग जो ॻाढ़ो, नालो सम्झो न। न न एतिरो रोए थो, मां ई खिली ॿुधाए मां ॻोल्हा कयो इहा बि। हा 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 वठूंसि था माल पाणी भाउ, वठूंसि था। हाज़ुर यार, हर कंहिंखे पंहिंजो पेट में सूर आहे। हो चए थो जेसिताणी माल पाणी न ॾींदो तेसिताणी कमु न थींदो। न चंपल त मां ग्रेवी में हूं त मैं तुंहिंजो कमु कराए तुंहिंजा न इन लाइ। खुदा जो कसम मोटरसाइकिल मिलियो 500,000 मां तोखे पंहिंजे ख़र्ची 500,000 मुंहुं त धोई आ वञे। वो एड़ो बाथरूम पे बाथरूम वाशरूम तवे ना भजंदो आयो होस्ती ते मुझे मोटरसाइकिल वका पूरी भजंदो आयो तंहिं करे मुझे भूत तो मोटरसाइकिल छो तो भजंदा हो तो न बस रस्ते तां जरूरी है मोटरसाइकिल सिंधा जो पुलिस रे बाबा एक गाल कर जल्दी कर, देर थी दे दुकान बंद करना। वो दुकान ना ड्यूटी का लाना देता जल्दी कर। बस ये टीवी से एफआईआर तो थी हो। हां इन में एफआईआर जेसन में पंजी सही न ॾींदम न तेसन एफआईआर न थींदी। तो सही कयो न सही माल ॾींदो न पोइ थींदी सही 200 रुपए न सही 200 रुपए। हां यार 200 रुपए तो कम न थींदो। पोइ कर उधर के आए तो सुबह जो आण पोइ सही कंदम। हाल फिलहाल 200 जी छरे 200 मुके बसा तू फिलहाल मोटरसाइकिल तो के मुके बसा एफआईआर को बसा मुके खुदा जी का मार पंदो बसा पुट भी तवा के आयो मुके बसा 200 फिलहाल यही छड़ न बाबा। तो उधर के आंदो न तो सुबह नहीं बस उधर भी मां की खबर आता हो कि मोटरसाइकिल दीदो भी कोने बस बदल आयो तवा गारंटी है कुछ भी मार न के चढ़ी सही वाके जुल्म न कर लकब में वियारी न मैं थोड़े मां के जो लकब में वियारी दे सही मोटर चोर है ता चोर है सही चोरी करे वरी पुता जो तो साईं दुकान ही हूं। अरे मां काते चोर ओ पिती एफआईआर जमा ही करे ही बस अब तो ये कलम के फेराए तो खुदा जो डर तो मां वरी चोर की आया मां तो फरियादी आया सही फरियादी है न तू इंजला जानो 2 रुपया दे तो बस मां कोने दी तो सही बी को तू के अरे सिपाही अंदर पे आ रहे नके सिपाही केर भी ना है ताड़े अकेलो तो आयो सही माया माई वठी अंदर तो यार मोटरसाइकिल 125 चोरी थींदे नालो छा तुंजो डितो चोर डितो चोरी कंदे 125 मोटरसाइकिल पकतो वयो जंहिंमें हाफ फ्राई में उन जी टंग में गोली भी लगी। अरे साईं मां के छो सही साईं मां हाणे हणा तो न गोली ना सही मां की चोरी क्यों सही मुझे मोटरसाइकिल चोरी थियो सही मां ना बाबा मां ता के एफआईआर जे पैसा दिया तो ठीक न तो बाकी बता साईं चोर तू आ की चोर तू आ तू बड़ी चोरियूं कयूं न तोते बड़ी एफआईआर ने ते असा हटे। अरे जुल्म जो सही देर नगरी जेट राजा सही मां एफआईआर कटराणा है मुके चोर करे छडियो रंगे हथे पकतो भाई मां तू अज तो के असा ने पुलिस वाला ने उता पकतो चौकी का इते गिलींदा आया थी वरी नमूना तो करे है ना नमूना तो करे ना सही वाके जारी है मुझे मोटरसाइकिल तवा के पगो दे 200 रुपया 200 दे चोरी बट बस मुके बस तो 220 रुपया 220 रुपया चगो जो बुधा खबर कोन होयो है ना ये कर यो सुबह जो बस बकाए पैसा है बस मुके मुझे मोटरसाइकिल ता के पगो बियर बनाई तो ताड़े ते ये कर एफआईआर तुनी वापस आ किंदो क्या कुटा जी के बारे में बाकी खबर हो तो कुछ न कंदा तो बदल आयो पाणे एफआईआर तुनी वापस आ तुजी का मोटरसाइकिल चोरी ना थी बस यार चोरी ना थी यार कुटा जी मार पोतो ईद वेजे तो दे दो ना कुटा जी वार हेलो हां डेलवा एडो कम ओके कर छजे मने के सभा ये डाटा सटा दी करे मन खपाएस यार खपाएस खीसे में रुपए बनाए 200 रुपया हाने कटिया मजी वन यार घर वनी बर्फ त दी जा। हां अरे हां थींदो तुंजो कम भी वनी खपाए मोटरसाइकिल ते पेरो हां सही है ठीक है केडो त कम थियो असा भी वनी बर्फ दी चंग करे